नासिन हिंगोरनो जे रेवड़ी पाड़े जो रहवासी पौरियत ज्ञानचंद गुज़िरियल 4 महीननि खां कैंसर जी बीमारी सबब बिस्तरे ते पियल आहे, जंहिं सबब संदसि घर जो चुल्हो विसामियल आहे। पौरियत जे वारसनि सिंध हुकूमत ऐं वस वारनि खे नौजवान जे इलाज ऐं सहायता जी अपील कई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शर। जी तौर ते सिंध जेका मसइलनि जे कुन में फाथल आहे, उते ई सिंध जी अवाम सिहत जहिड़ी बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि भोॻे रही आहे। लखनि जी तादाद में मरीज़ इलाज जे लाइ दरबदर थींदा रहनि था। उते ई मुल्क बीमारियुनि में वरतल ग़रीब तबिको रत जा ॻोढ़ा हारे रहियो आहे। अहिड़ी रीत हिंगोरनो जे रेवड़ी पाड़े जो रवासी नौजवान पौरियत ज्ञानचंद मिंगवाड़ गुज़िरियल 4 महीननि खां मुंहं जी कैंसर सबबि ज़िंदगी ऐं मौत जे बवाटे ते बीठल आहे। घर जो अकेले सिर गाॾो हलाईंदड़ ज्ञानचंद जे बीमारीअ जे बिस्तरे ते अचण बाद ॿोॾ बि संदनि अंजनि में इज़ाफ़ो कंदे अझो ई उखेड़े छॾियो। संदसि अमड़ ऐं वनीअ समेत 2 ॿारड़ा उन उमेद में आहिनि त ज्ञानचंद जे बीमार थियण बाद जेको संदनि चुल्ह थधी थी वई हुई, उहा ॿीहर कॾहिं गरम थींदी। हिननि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त 4 महीना खनि थिया तकलीफ़ ऐं इलाजु हले पियो, असांजो ग़रीब माण्हू मिड़ेई हले पियो। ॿियो त का मदद आहे कोन सरकार तरफ़ां, ऐं इहो ई हाल आहे। ॿ ॿार आहिनि, 28 सालनि जी उमिरि आहे। इहो ई हाल आहे। असां ग़रीबनि जी इहा अपील आहे। ॿियो 4 महीना थिया आहिनि खटि बेड़ो थियल आहे, न कंहिं जेको आहे सो पुछा कई न ॿियो आहे। 4 महीननि खां असां प्राइवेट अस्पतालनि में हली जेको आहे सो बेज़ार थी विया आहियूं। को बि माना हिन खे एडमिट करण लाइ तयारु कोन्हे। ऐं जेको ॾिसी सघे पोयां इहो घर बि किरियल आहिनि बरसातुनि में, ऐं नंढा ॿार आहिनि। इन जा को बि जेको आहे सो असां सरकारी सतह ते हिन खे जेको आहे सो अपील था कयूं त हिन जो इलाजु करायो वञे। 4 महीना हुआ पड़े हुआ बेचारो, ॿारड़ा नंढड़ा भाई ने 28 साल उम्र है, शादीशुदा ने 2 ॿार आहिनि ऐं तकरीबन इन तकलीफ़ 4 महीना थी विया। गले जी कैंसर जे करे खटि बेड़ो थियल आहे। सरकार वारनि खां वस वारनि खां अपील था कयूं त हिन जी जेको सो कुझु माली मदद कई वञे, जीअं हिन जो इलाजु कराए सघूं। ज्ञानचंद खे इलाज ख़ातिर कराची मुंतकिल कयो पियो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कंहिं साख वारे इदारे में सरकारी सतह ते संदसि इलाज करे हयाती बचाई वञे त जीअं संदसि वारसनि में पैदा थियल गैर यकीनी ख़तम थी सघे। असद शाह, टाइम न्यूज़, सिंध। हिंगोरचा में